नाज़िन खिपरो शहर जा मुख़्तलिफ़ रोड सालन खां हंधा हंधा उखड़ी तबाह थी विया आहिनि, जे सबब शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे असद शाह। खिपरो शहर जा मेन मुख़्तलिफ़ रोड जंहिंमें सांगड़ रोड, हथुंगो रोड, सियोंजी रोड समेत शहर जा नंढा वॾा लिंक रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां हंधा हंधा उखड़ी तबाह थी विया आहिनि। किरोड़े रुपया माहवार बजट हुअण बावजूद गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बजट किथे ख़र्च थिए थी कंहिंखे कोई पतो ई न आहे, जंहिं करे शहर जा मेन रोड दुबारा ठहण त परे जी ॻाल्हि पर हेल ताईं रिपेयरिंग बि न थी सघी आहे। मेन रोड डिघे अरसे खां टुटल हुअण सबबि शहर खंडरात जो ॾेख ॾियण लॻो आहे, ॼण ही तारीख़ी शहर हाणे लावारस बणिजी चुको आहे। शहर जा रोड टुटल ऐं सेवरेज सिस्टम अॻई नाकाम हुजण सबबि बरसातुनि तोड़े हर आए ॾींहुं गटर नाला उथलण सबबि रोड गंदे पाणीअ हेठि अची वञनि था, जंहिं सबबि रहवासी अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जेके भी अंदरूनी शहर जा जेके भी रोड आहिनि सभिनी तबाहाली जो शिकार आहिनि। फी मंथली बजट जेका आहे उहा किरोड़े रुपयनि जी आहे। गुज़िरियल 13 सालनि खां पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, हिननि गवर्नमेंट में हिते त मूंखे अहिड़ी का शइ कोन बि नज़र अचे जंहिंमें बहितरी जी उमेद कजे। अॼु 9 साल गुज़री विया आहिनि, खिपरे जो को बि रोड रस्तो न ठहियो आहे, पर खिपरे जूं मुकमिल जेके रोड जूं घिटियूं आहिनि उहे बि तबाह ऐं बर्बाद थियल आहिनि। गोॾे जेॾा खड़ा पइजी विया आहिनि। मोटरसाइकिल, रक्शा, गाॾियूं हलंदे हलंदे सामान लोड कंदे उन रस्तनि ते जेको कल्टी थियूं थियूं पिया एॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि। असां अहिड़ा ऐवाननि में वेठल इक़्तिदार जे धणियुनि खां असांजो हिकिड़ो मुतालबो आहे त महिरबानी करे खिपरे सिटी जा जेके चारई मेन रोड आहिनि उन्हनि ॾांहुं तवजो ॾिनो वञे ऐं उन्हनि ते कमु कयो वञे। रोड जेके आहिनि उहे हंधा हंधा उखड़ी ऐं तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि। मेन रोड जेके आहिनि सांगड़ रोड आहे, मीरपुरखास रोड आहे, सियोंजी रोड आहे, हथुंगो रोड आहे, उहे तव्हां ॾिसो त हंधा हंधा उखड़िया पिया आहिनि। ईअं काफ़ी इशू हिन तालुके खिपरे जा आहिनि, पर जेको बुनियादी हिते जेको इशू आहे उहो रोड जो आहे। रोड इहो त हथुंगो रोड जेको आहे तव्हां वठी निकिरंदव त ईअं तव्हांखे महसूसु थींदो त सॼो पुराणो मोहन जो दड़ो जेको आहे उन जी उतां असां गुज़रूं पिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर जा मेन रोड ॿीहर तइमीर कराए शहरनि मां पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।